खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो मां 4 महीना अॻु पसंदि जी शादी कंदड़ प्रेमी जी घर वारी अगवा मुड़स पारां माइटनि ते क़त्ल करे मारण जो ख़दशो ज़ाहिर। ढलियार जे ॻोठ मोहम्मद बचल गजू वासी नौजवान दोस्त अली गजू खिप्रो में दाईंदे चयो त मूं 4 महीना अॻु मकली में मारवी गजू सां पसंदि जी शादी कई हुई, जंहिंखे 25 ॾींहं अॻु मकली मां मोहम्मद आचर उस्मान काइम अबूबकर गजू ऐं ॿिया अगवा करे खणी विया आहिनि, जेका FIR बि मूं ॼाणायल जवाबदारनि ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न आहिनि कया। हिन चयो त मूंखे ख़दशो आहे त मुंहिंजी घरवारी खे क़त्ल कयो वेंदो। हिन वसवारनि समेत DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़ खां घुर कई आहे त मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई करे संदन वटां घरवारी ज़ाहिर कराए ॾियारी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।